नाज़रीन, मीरक महनत जे पुछड़ी जे आबादगारनि हिंगोर जा पहुची शाख जी खाटी न थियण जे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। अचो त उन्हनि आबादगारनि हारियुनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। गुज़िरियल 4 सालनि खां खाटी न थी आहे। खाटी जा फंड भी अचनि था पिया, जेके उते मांडूल आहिनि शुरूआत वारा, उहे बि आबादगारनि उतां जा आबादगारनि भञी छॾिया आहिनि। तक़रीबन 3000 एकड़ मीरक मानेर ते ज़मीन आबाद थींदी आहे, जेका हींअर ताईं गैर आबाद थी आहे, न रेज थी सघिया आहिनि, न वणनि जी पोखाई थी सघी आहे। डीज़ल जा रेट तव्हां ॾिसो था केतिरा बीठा आहिनि। वञी जेकॾहिं डीज़ल असां मुकमल छाणींदासीं असांजो पंहिंजो रतु सड़ी वेंदो, असां डीज़ल ते न पुॼंदासीं। सबबु इहो आहे त 4 सालनि खां असांजे शाख जी खाटी न थी सघी आहे। मंज़ूर थियल हर साल शाख एस जो, इरीगेशन जो ऐं इंजीनियर इहे मिली भगत करे, सर्वेयर दारोगो इहे मिली भगत करे पैसा खाईंदा आहिनि। अन्न वठी वञनि था, दारोगो अचे थो, अन्न वठी वञे थो, जेका शइ वठे थो हर शइ उहा उनखे खातेदार पंहिंजो हर को ॾिए थो। पर उन जे बावजूद बि हू जेको आहे सो कंहिं खातेदार खां रिश्वत वठी उनखे जेको आहे मांडूल भञण लाइ इजाज़त ॾिए थो। तव्हां एतिरो भञी छॾियो, हीअ जेको आहे सो मां वेठो आहियां, को मसइलो कोन्हे को। असां इंजीनियर सां राब्तो कयूं था त राब्ते में कोन थो अचे। एहतजाज कंदड़ आबादगारनि ऐं हारियुनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त गुज़िरियल 4 सालनि खां मीरक महनत जी खाटी न थियण जे करे शाख जेका मुकमल तौर ते पुरजी हुई आहे, जंहिंजे करे पुछड़ी ताईं पाणी पहुचणु मुश्किल बणिजी वियो आहे। आबादगारनि जो चवणु आहे त असांजो वणनि जो फसल जेको आहे उहो पोखिजी न सघिबो। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांग, सिंध टीवी न्यूज़ हिंगोर।